बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध धरती जा प्यारा आबादगार साथियों, अस्सलाम वालेकुम। आबादगार साथियों, अज असां तालके छांछरे जे ॻोठ मुबारक रिंद में मौजूद आहियूं ऐं जेका आऊं जंहिं शख़्सियत जो तव्हां सां तारुफ़ करायां थो त अली अकबर रिंद। अच्छा, हीउ उहो नालो आहे जंहिं थर में इनकलाब जी शुरूआत कई। इहो को तस्वर कोन हो त थर जहिड़े डिज़र्ट एरिया में जेके बेराजी इलाइक़नि में फसल थियनि था उहे हिते थी सघनि था। ख़ासि तौर ते काटन क्राप जेको असांजो आहे जंहिंमें असां मौजूदु आहियूं, इहो हिननि जो लॻल आहे। ऐं उनखां अलावा ॿिया जेके फसल थियनि था जीअं फार्मिंग आहे, हिन जी ॿेरुनि जी फार्मिंग आहे, या उनखां सवाइ फारवनि जी फार्मिंग आहे, ऐं उनखां सवाइ जीरो थियो ऐं इहा स्पगोल जंहिंखे स्पंगर पाण चवंदा ॿियनि लफ़्ज़नि में, त अहिड़े तरीक़े सां ॿियूं कणिक। त इहे जेके मेजर क्राप अचनि पिया, माइनर क्राप अचनि पिया, उन्हनि खे इंट्रोड्यूस करण में सभ खां वॾो किरदारु जेको आहे सो हिन अली अकबर जो आहे। त अली अकबर, तव्हां खां जेको आहे मुख़्तसर पुछंदुसि त तव्हांखे इहो शौक़ु पैदा कीअं थियो? सही, असां दिल्ली तरह त इहो कारोबार त अलहमदुलिल्लाह ॿिया बि घणा हुआ, पर दिल्ली इहो त असांजे थरपारकर जे माण्हू खे इन शइ ते आंदो वञे, पंहिंजे पेरनि ते बीहे ऐं ॿनियूं आबाद करे, उनमें जर जो पाणी खणी ॿनियूं आबाद करे, माण्हू ॾुकार जे करे जेको लॾपलाण करे थो इहा बंदि थिए ऐं माण्हू पंहिंजे पेरनि ते बीहे। अच्छा, ॾिस न, हिकिड़ी ॻाल्हि हीअ तव्हां जेका मेन कयां त जीअं तव्हांजो मुबारक तरफ़ हिकिड़े माना हिकिड़ो हब आहे हिनजो माण्हुनि जो या कारोबार जो, त इते जेके भाॼियूं अॻे ईंदियूं हुयूं उहे भाॼियूं माना तव्हांजे शहरनि मां उमरकोट में ईंदियूं, पोइ उमरकोट खां हिते शिफ्ट थी त माना सम्झि त 2 ॾींहंनि जे अॻुवाट पटियल भाॼी माना भिंडी आहे, मेहा आहिनि, गुआर वग़ैरह इहे सभु शयूं। हाणे माना हितां ताज़ी भाॼी भिंडी या टमाटर वग़ैरह सभु मिली सघे थो? अलहमदुलिल्लाह असां वटि हिन साल दोस्तनि काफ़ी जेको आहे सो पंहिंजे प्राइवेट ॿनियनि में प्राइवेट बोर कराए, गवर्नमेंट बि ॾिना आहिनि ऐं प्राइवेट बोर बि कराया आहिनि। लोकल भाॼियूं हिते तयारु आहिनि। हाणे असांजी मार्केट जो 60% जेका भाॼी आहे हू लोकल अचे थी, 40% ॿाहिरियां अचे थी। ॿाहिरियां बि उहा भाॼी ईंदी हुई जेका मार्केट में नाकारा हूंदी हुई, अच्छा, जेका न हलंदी हुई उहा हिते ईंदी हुई। सही ॻाल्हि आहे। उनजे लाइ अलहमदुलिल्लाह हाणे हिन वक़्तु 40% असांजी मार्केट जी भाॼी लोकल अचे थी। अच्छा, हाणे ॿी तव्हां खां जेका मेन ॻाल्हि आउं पुछंदुसि, तव्हां मुख़्तलिफ़ मल्टी क्राप लॻाया आहिनि, काया आहिनि, जंहिंमें वोण कणिक कमनि त कोन्हे, पर ॿियूं जेके फसल आहिनि, त तव्हां असांजे आबादगारनि खे ख़ासि तौर ते जेके डिज़र्ट में रहनि पिया, हीअ डिज़र्ट रुॻो तव्हांजी हिन में सिंध में कोन्हे, इहा डिज़र्ट तव्हांजे पंजाब में आहे, इहा डिज़र्ट तव्हांजे बलूचिस्तान में आहे, मुख़्तलिफ़ एरियाज़ में आहे। त तव्हां कहिड़ी सलाह ॾींदो ख़ासि तौर ते सिंध जे माण्हुनि खे या ॿिए डिज़र्ट जे माण्हुनि खे? ख़ासि करे जेको डेज़र्ट जो इलाइक़ो आहे, इन में वधि खां वधि असीं चवंदासीं त हर इलाइक़े जी हिकिड़ी पंहिंजी निस्बत आहे। बिल्कुलु। जी नंगर पार्कर में असां वटि जेको आहे सो पंहिंजो मिर्च आहे, बसर आहे, कामयाबु आहे। त हीउ जेको असांजो इलाइक़ो आहे, इन जो थोरो TDS पाणी जो हाई आहे, इन जे करे वधि खां वधि हिते ॿेर, स्पुंगर, जीरो लॻायो वञे। अच्छा, ॿेर हिते कामयाबु आहे? बिल्कुलु कामयाबु आहे। तव्हां बाग 8 एकड़ जो मुंहिंजो बाग लॻल आहे, तव्हां ॾिसी सघो था, विज़िट करे था, अलहमदुलिल्लाह कामयाबु आहे। अच्छा, हीउ जो काटन क्राप मेन क्राप आहे, हिनखे बि तव्हां छॾियो कोन्हे को? छॾियो, बिल्कुलु लॻायो। ठीकु आहे। हीउ माना असांजे ज़राअत जो बैकबोन आहे। त हिते भला हिन एॾो सर्वाइव हिन पाणी जे करे कोन कयो आहे? पाणी मतिलबु घटि आहे या छा पोज़ीशन ॾिसो था त माना हीउ ॾुखियो फसल उगाइण में आहे तव्हांजे हिसाब सां? हिते इहो आहे त हिनखे पाणी जेको असांजी रेतीली ज़मीन आहे, इहा पाणी यकदमि जज़ब करे थी वञे, पाणी बीहे कोन थो ऐं हिनखे तमामु घणो, तव्हां हिनखे जेको आहे असीं जेकॾहिं हफ़्ते बि पाणी ॾींदासीं त हीउ सोक करे वेंदा आहिनि। उनजे लाइ पाणी जी सख़्तु ज़रूरत आहे। उन जॻह ते जेकॾहिं असीं एकड़ पंहिंजो कणिक जो या हिन जो कायूं, उन जॻह ते स्पुंगर जीरो असीं 5 एकड़ काए सघूं था। वेरी गुड। त दोस्तो, हीउ तमामु मुफ़ीद मशवरो अली अकबर ॾिनो पाण खे त जेके डिज़र्ट जा जेके दोस्त आहिनि उहे शार्ट फसलनि ते वञनि, जंहिंमें जीरो ॿुधाए पियो या पंहिंजो स्पगोल आहे। त ऐं उहो आऊं जेको आहे सो गवर्नमेंट खे मुतालबो कंदुसि, सिंध हुकूमत खां ख़ासि तौर ते, छो जो हीउ सिंध जो इलाइक़ो आहे, त हू अहिड़ा लोकल बीज OP सीड जेके हिन ते मुतारफ़ कराए हिन एरिए जे आबादगारनि खे, त जीअं थर मां जेका लॾपलाण जो सिलसिलो आहे उहो बंदि थी वञे ऐं OP सीड जेके आहिनि ओपन पॉलिनेटेड हुजनि, त उहे आबादगार पंहिंजा बीज हिते रखी छॾनि। न त जेकॾहिं हाइब्रिड सीड ते हीउ बि इलाइक़ो अची वियो त पोइ हीउ जीअं सिंध जा ॿिया इलाइक़ा वेजिटेबल सभु हाइब्रिड ते अची वियो न, त पोइ हीउ हलिया वेंदा हाइब्रिड ते, त पोइ हीउ रुली वेंदा। उन करे असांजी गवर्नमेंट जा जेके इदारा, रिसर्च वारा जेके कमु कनि पिया, ख़ासि तौर ते न्यूक्लियर इंस्टीट्यूट ऑफ एग्रीकल्चर साइंसिस टंडोजाम, फाउंडेशन सेल टंडोजाम या टंडोजाम यूनिवर्सिटी या सकंड जे सीड जा इदारा, इन्हनि सभिनी खे मुंहिंजी मुहतबाना गुज़ारिश हूंदी त उहे महिरबानी करे हिन इलाइक़े ते ध्यानु ॾियनि ऐं हिन इलाइक़े जे इन्वायरमेंट जे हिसाब सां
अहिड़ा ॿिज मुतारिफ़ कराइनि जेके लोकली तौर ते सुठा हलनि ऐं उन्हनि जो ॿिज आबादगार रखी ॿिए साल लॻाए सघनि। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।